वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन। इते गोठ बाने तीवड़े में दुरूद पढ़ण ते टैक्स लगंदो आहे। हाँ बा छाजे लाइ आया हूं हिते तव्हां सां हिक ॿिए खे पुराणो सुञाणूं था इन करे हिक ॿिए खे खोलींदासीं उथलाईंदासीं फथलाईंदासीं नओं नया ॿुधायो आया छाजे लाइ आहियूं जो गुनाह बख़्शिराइण लाइ छाजे लाइ आया आहियूं ॾाढिया ॿुधायो अल्लाह जो क़ुरान ॿुधंदासीं मदीने वारे सुहिणे अरबी घोट जो शान ॿुधंदासीं एवज़ में छा मिलंदो अल्लाह ताला तव्हां सां गुनाह माफ़ फरमाईंदो अल्लाह ताला गुनाह माफ़ फरमाईंदो न हाणे हिन खे जे हेॾे कंदो त पोइ हीअं बि निहारींदुसि न त अध पासे ते अध पासो बंदि आहे हमरा जे करे
मुझे सोने मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो दिल खोले ही गाल बुधो जैन दुरूद पाक जे पढ़ण में तवा असा सुस्ती था कयो एकड़े मिनट जे ला बुधो नमाज पढ़ी आया हो खबर काने का त अल्लाह कबूल कई अलाए कान कई खैरात कई थो खबर काने का त अल्लाह कबूल कई अलाए कान कई जेके भी नेकी जा कम हन खबर पई त अल्लाह कबूल कई अलाए कान कई पर जेको दुरूद आ न मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो आशिकन जे जुबान मां निकरंदो विदो आ मुझो सोहणो रब कबूल कंदो विदो जुबान मां निकरण सां छा कबूल थींदो आ ॻाल्हायो अञा ॻाल्हायो मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पाक पो मुसा गॾु दिल खोले पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रियातिही अजमईन। कतण जी कान करी कतण जी कान करी ऐं सुते साहीं हद सुबह ईंदई ओचिती जेका ईद उघाड़न गॾु जिते सरतियूं कंदई सॾु मतां सिकी हिक सिंगार लए छो त वेठे वर न मिलन वेठे वर न मिलन अदा सुते न मिलन सुपरी वेठे वर न मिलन सुते न मिलन सुपरी जेके मुएरिंदरिड़न यार साजन भी मिले तनखे हाणे दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये चारे पासा घुमाए एकड़े मादे कदे त मुजो अखियुन नूर खत्म करे सब मुझा प्यारा अजीज दोस्तों इंतहाई मोहब्बत वारा दोस्तों मुखे खबर है हिन इलाके में केतरा मोहब्बत वारा मजनाई दीवाना हो मुझे महबूब जा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा लख करोड़े अणगणिया एहसान जे मुझे सोने रब करीम तवा साखे जिंदगी अता फरमाई जिंदगी अता फरमाए अल्लाह जे ज़ात तवा साखे मुसलमान बनायो मुसलमान बनाए वरी मुझे सोने करीम रब पांजे महबूब मदीने वारे मीर जो गुलाम बनायो। मुझा दोस्तों
जेतरा भी अल्लाह जे दरबार में न तवां सां शुक्राना अदा कयूं रातिन जो रातियों मुसल्ले ते बीही करे ॾींहनि जा ॾींहं मुसल्ले ते बीही करे अल्लाह जे ज़ात जो शुक्रानो अदा कयूं सिर्फ इन ॻाल्हि जो त मुंहिंजा मौला तुंहिंजा लख लख एहसान जो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो उम्मती बनायो थई त तुंहिंजी असांजी ज़िंदगी थोरी आहे सॼी ज़िंदगी शुक्रानो अदा कयूं पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी जेका तो असां खे उम्मती हुजण जो एजाज़ मिलियो आहे इन जो शुक्रानो अदा नथा करे सघूं छो त मुंहिंजा प्यारा क़दुरु उन्हनि खे थींदो आहे जन खे मेहनत सां का शइ मिलंदी आहे इन दीन जो क़दुरु पुछणो थई त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा खां पुछ मुंहिंजे हुजूर जे बचड़नि खां पुछ त दीन तो असां ताईं पहुचण में कीअं उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं पंहिंजा बचड़ा पंहिंजा माल पंहिंजूं जानियूं हर शइ कुर्बान कई न रुॻी कुर्बान कई तूं त मुंहिंजा दोस्त रस्ते सां डुकंदो डोड़ंदो ऐं टिकटॉक ॾिसंदो खिलंदो खिलंदो थो अची त वञी ॿ ॻाल्हियूं ॿुधी अचां लेकिन मुंहिंजे हुजूर जा सहाबी हिकिड़ी हिकिड़ी हदीस ॿुधण जे लाइ क़ुरान करीम जी हिक हिक आयत ॿुधण जे लाइ जबलनि मां पंधड़ा करे ईंदा हुआ त महबूब मुस्तफ़ा जी वञी का हिकिड़ी हदीस ॿुधी अचूं मुंहिंजा दोस्त क़दुरु बि इन करे हुयो अल्हम्दुलिल्लाह तो असांजे मथां त रब जो एतिरो एहसान आहे बस अमड़ जीजल जे पेट मां निकितासीं ऐं दाईअ वेचारीअ थोड़ो पाणीअ जो कूनर खन मथां नातो पाड़े जे मौलाना खे घुरायोसीं उन कन में अज़ान चई मुबारक थी जवान जा पुट मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जे घर में पैदा थी वियो बस इहा तकलीफ़ पाण कई आहे ऐं मुंहिंजा मिठड़ा ऐं मुंहिंजा भाउ अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा कर उहो मुंहिंजो सुहिणो नबी आहे जे मदीने जे ताजदार जे उम्मती हुजण जे लाइ अल्लाह जा नबी दुआऊं घुरंदा विया केर दुआऊं घुरंदा विया अल्लाह जा हिकिड़े मिंट लाइ जेकर चवी त मां तोखे इते जो इते उन नबी जो ज़िक्र ॿुधायां जंहिंखे अल्लाह जे ज़ात जंहिंजी जी जल अम्मा नेकोकारा परहेज़गारा बैतुल मुक़द्दस में वेठिया अल्लाह अल्लाह करे रहिया अल्लाह जो हमदो सना करे रहिया जिक्र खुदा में मुस्तगरक लगी पईया बेनियाज रब जिब्रील के हुक्म कयो आ जिब्रील आयो आ उन अल्लाह जे बानी मुजी मुराद बीबी मरियम के चवण लगो अल्लाह तबारक व तआला तोखे बचड़ो दई रहियो आ बीबी मरियम जवाब दई रही आ ऐ बुधाइण वारा तू केरा मुखे तक इंसान छुयो ही नाहे मां औरत जरूर आहियां मगर मां शादी कन कया मुखे बचड़ो कीअं जमदो अल्लाह जे तरफा मोकिलियल जिब्राइल जवाब ॾिनो ऐ अल्लाह जी बानी अल्लाह जॾहिं चाहींदो आ त बिना पीउ जे पुट ॾियण ते बि क़ादिर आ जिब्राइल फूक ॾिनी तवज्जह त कर जिब्राइल फूक ॾिनी बीबी मरियम हामिला थी वई वरी बी फूक ॾिनई त बीबी मरियम बचड़े खे ॼणण जे लाइ तैयार थी वई एतरी रुगी देरा याद रखी छड़ मुझा यार अल्लाह तबारक व तआला जे कुदरत जे ताकत दे निहार मुझो रब जने चाहींदो आ ये अख छिंभ में सब कुछ करे छडींदो आ इन करे सुने लतीफ सरकार फरमायो छाला वनी छो अदा तू तबेली थी तो बियन जो वट जो कंजक करीम रब जी आहे जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां
ऐ मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब सा प्यार करे दिस हजरत जिब्रील मुझे अल्लाह जे हुक्म सा आयो बीबी मरियम के हुक्म थियो तुझे बारड़े जणन जो टाइम थी वयो आ मिंटन में गाल करे मंजिल ते वठी अचा बीबी मरियम अल्लाह जे घर मां निकती आ बैतुल मुक़द्दस मां निकती आ हुक्म थियो वहुज़ी इलैकी बिजिज़िन नख़्ल तुसाक़ित अलैके रुतबन जनिया ऐ मुसलमान अल्लाह जे सुने कुरान करीम ने गौर कर हुक्म थियो बीबी मरियम मां अल्लाह जे हिन बैतुल मुक़द्दस मां निकरी वनी करे उन खज्जीअ जे वण जे हेठां वे जंहिंजी टारी लड़की रही आ उन खज्जीअ जे फरहे में हथड़ा विझी करे बचड़े जे ॼमण जा सूर बर्दाश्त कर अल्लाह उनखे बचड़ो ॾिनो पुटड़ो ॾिनो दुनिया में ॻाल्हियूं हलण शुरू थी वयूं ऐ बीबी मरियम अल्लाह जी नेक बानी ज़िक्र अज़कार करण वारी तो शादी भी कान कई बिना मुड़स जे पुट किथों जणे खणी आईया जॾहिं माण्हुनि जे तानन माण्हुनि जे मेहणन परेशान कयो बीबी मरियम रोई मुझे रब के दाह थी दे मौला मु कहिड़ो ॾोह कयो आ मु कहिड़ो कुसूर कयो आ जो बेॾोहिन के दुनिया जे आॾो मुझा मौला हीअं ख्वार करे रहियो आ मुझे अल्लाह पंहिंजे बानड़ीअ जो दुआऊं क़बूल कंदे मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ मुझी सालिहा बानी देर न कर इन तमाम माण्हुनि खे गॾु करे चओ अचो त मां तव्हां खे थी ॿुधायां त ही बचड़ो मां किथां खणी आई हां बीबी मरियम ऐलान कयो माण्हू गॾु थी वया सभ अचे गॾु थिया ओड़े पाड़े जा पंहिंजा परावा मड़ई अचे गॾु थिया ऐं मरियम ॿुधा तो शादी न कई हे पुटड़ो तो किथां आंदो त बीबी मरियम उन निहारे पंहिंजे रब ॾे निहारे थी मौला हाणे कहिड़ो जवाब ॾियां अल्लाह जे क़ुरान ॾे निहार मुझे बेनियाज़ रब फरमायो फअशारत इलैहि ऐ मरियम इन बारड़े दे इशारो करे इन माण्हुनि खे चओ मूंखां छो था पुछो त मुही बचड़ो किथों आंदो आ इन बचड़े खां पुछो त किथों आयो आ पंहिंजी ॻाल्हि पाण करे ॿुधाईंदो जेडी मल अल्लाह जे नेक सालिहा बानी बीबी मरियम ऐलान कयो त मुखा पुछण वारो मुखा न पुछो इन बारड़े खां पुछो त केरा किथों आयो आ माण्हू खिलण लगा टोका करण लगा ऐ मरियम चरी थी वईया कदे इए भी थियो आ त 3 ॾींहनि जो बारड़ो ॻाल्हाईंदो हुजे ऐं सॼो हाल हवालो ॾींदो हुजे बीबी मरियम निहारे चयो अग में त ये कोन थियो आ पर शुरुआत अज थी रही आ शुरुआत अज थी रही आ छाजे करे थी रही आ दुनिया के खुदा बुधाइण तो चाहे कहजे आमद जो इस्तकबाल कराइण तो चाहे हे त 3 ॾींहनि खां बाद ॻाल्हाए रहियो आ लेकिन मुझो अल्लाह उन महबूब जो इस्तकबाल कराए रहियो आ जेको ॼमण सां पेशानी सजदे में रखी पंहिंजे उम्मत जे ला दुआऊं घुरंदो मुझो बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे आमद जो इस्तकबाल कराए रहियो आ जॾहिं माण्हुनि ॿुधो त मरियम चवे थी मुंहिंजे पुट खां पुछो माण्हुनि निहारे चयो ऐ छोकरा दे खबर किथों आयो आ अल्लाह जे कुरान दे निहार मोमिन मुसलमान रब जे कुरान दे निहार 3 ॾींहनि जे जावल नंढड़े हज़रत ईसा जवाब ॾिनो इन्नी अब्दुल्लाह ओ मुझे जी
जल अमड़ ते तुहमतूं हणण वारो पंहिंजे ज़ुबान खे काबू रखो। मां अल्लाह जो बांधड़ो आयो हां, न रुगी अल्लाह जो बानड़ो थी आयो हां। आतानियल किताब वजअलनी नबिया। ॾींहनि जो जावल मासूम ॿारड़ो क़ौम खे ॿुधाए रहियो आहे, रुगी एतिरो नाहे त मां अल्लाह जे हुक्म सां आयो हां, पर मुंहिंजे अमड़ ते तुहमत लॻाइण वारो ख़बरदार थियो। रुगी आयो न आहियां पर अहले किताब बणजी आयो हां, ऐं मुंहिंजे अम्मा ते तुहमत लॻाइण वारो मां त तव्हां ॾे रब जे तरफ़ खां नबी बणजी आयो हां। टिन ॾींहनि जो ॿारड़ो अल्लाह जो क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे त पंहिंजे क़ौम खे ॿुधाए रहियो आहे, आउं तव्हां ॾे नबी बणजी आयो हां, आउं तव्हां ॾे अल्लाह जे तरफ़ खां साहिबे किताब बणजी आयो हां। अज़ीज़ाने मन हज़रत ईसा जी ॻाल्हि छो थो पियो कयां, इन जे करे तोखे अहसास ॾियारण लाइ त जवाब ॾे। जेको ॼमण सां ॻाल्हाए, जेको ॼमण सां नबी हुजण जो ऐलान करे, जवाब ॾे त उन जी अल्लाह वटि केतिरी इज्जत हूंदी। सोची पो जवाब दे। ऐ मुसलमान पंहिंजे नसीबन ॾे निहार, लेकिन उन मुझे सोहणे नबी चई त अञा बि ॿुधाए उन सोहणे नबी खे मुझे बेनियाज़ रब कहिड़ा कहिड़ा पावर ॾेई छॾिया। अन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहैअति त्वैर फ़अन्फ़ुख़ु फ़ीहि फ़यकूनु त्वैरन बिइज़्निल्लाह व उब्रिउल अकमह वल अबरस व उह्यिल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम इन्न फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन। छाती दिल चे रब जो कुरान घणो पढ़ा कि न बटे नातू पढ़ा जी तवा चो मां ये कया। अल्लाह जो कुरान बुध जे सुभाणे को बो पाड़े जो मौलाना तो खे मयार न दे, मुझे दोस्तन में आतिफ काज़िम खे मयार न दे, मियां निज़ामुद्दीन तीवणे खे मयार न दे, कोई इए न चवे त सजण साईं जो फकीर आयो हो रुगी शेर पढ़ी हलियो वयो। पर इए सब को तवा के चए त अगर तकरीर कराए बिया त एड़न फकीरन खो कराए बिया जेके कुरान पढ़ंदा वञन त दिल ठरदी वञे वाग मदीने वरदी वञे। मुझा प्यारा दोस्त अजीज अल्लाह जी ज़ात बाबरकात हजरत ईसा अलैहिस्सलाम के पावर दिना अल्लाह जो कुरान बुधाए रहियो आ। छाजे करे दिना पहरी जुमलो चई वयो हां, चई त वरी तोखे बुधाया मुझे रब हजरत ईसा के पावर केड़ा दिना, पहरी उहे बुधाया पो बुधाई त छो दिना। अल्लाह जे ज़ात पावर दिना हजरत ईसा के। आए मुझा सोहना ईसा जी मुझा करीम रब मिट्टी के गोहे पखी ठाहे करे रुगी फूक ॾियणो तुंहिंजो कमा, उन मिट्टी मां ठहियल पखी के साहु विझी उदारण तुझे रब जो कमा। अल्लाह जो कुरान बुधो न मुसलमानो, अल्लाह जो नबी हजरत ईसा अलैहिस्सलाम मिट्टी मां पखी ठाहे फ़अन्फ़ुख़ु फ़ीहि फ़यकूनु तैरम बिइज़्निल्लाह। उन पखी दे निहारे करे फूक ॾेई चवंदो आ अल्लाह जे हुक्म सां उडाम। ओहो मिट्टी जो ठहियल पखी इए उडामदो आ जीअं परन वारा पखी उडामदा।
या कहीं जी ताकत चो हजरत ईसा अलैहिस्सलाम जी जवाब दे मुसलमान तो के याद ॼाणाइण तो चाहे पांजे महबूब जो शान या कहीं जी ताकत सभई चो त हजरत ईसा अलैहिस्सलाम जी अग्यां अल्लाह जो कुरान बुध मुझे बेनियाज फरमायो व उबरिहुल अकमह वल अबरस मुझे रब पाजे पाक कुरान करीम में फरमायो उन जमाने में कोढ़ जे बीमारी जो कहीं वट इलाज को न हुंदो हुयो हजरत ईसा के रब चयो रुगी बगल मां हथ के ही करे कोढ़ जे मरीज ते हथड़ो फेराइण तुझो कम बीमारी के खत्म करण तुझे रब्बे जुल जलाल जो कम बगल में हथ विझी न पईंदी आ लेकिन खुदा बुधाइण तो चाहे ता ओ मुझे मुस्तफा जा दीवाना मता कदे भूल जीए चो तो मुस्तफा असा जड़ो आ रब चे तो मुझे रुगी ईसा दे निहारियो बगल में हथ ही करे त जिथे दुनिया जो दवाओं कम न कन उनके मां उते रब शिफा दे छे व उबरिउल अकमह वल अबरस वरी जेको जी जल मां जे पेटा नाबीन अचे जेके अम्मा जे पेटा निकरण सा अखियूं ही न हुजन हे कुछ भी न हुजे रुगी निशान हुजन अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम उन जे मथा हथड़ो घुमाइंदो हो अल्लाह उनके नूर जे दौलत सा माल माल करे छडींदो हुयो रुगे गाल इते खुटे नथी मुझे सुने रब करीम पांजे पाक कुरान करीम में फरमायो व उहिल मौता बिइज़्निल्लाह कहे मुर्दा जे मथों बीही करे हजरत ईसा चवंदो हो उथी अल्लाह जे हुक्म सा रब जो कुरान तो चवे इशारो ईसा दई छडींदो हो तमा अल्लाह उन मुर्दन के भी जिंदा करे छडींदो आया अल्लाह जे नबी जो पावर बुध के जो हजरत ईसा अलैहिस्सलाम जो जने हजरत ईसा जो पावर बुधंदे पो तो के अंदाजो लगंदो त अम्मा आमिना जे लाल के रब केतरा पावर दई मोकलियो आ अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो त मुझो ईसा मुर्दन के जिंदा कंदो आ गाल अञा भी पूरी नथी थे रब अगे तो फरमाए व उनब्बिउकुम बिमा ताकुलून वमा तदखिरून फी बुयूतिकुम जेको तवा घरी घरों खाई ईंदा आयो ओहो बि मुझो ईसा जान हजरत ईसा तो चवे जेको घरों खाई आया हो मां तो बुधाया त दाल खाई आया हो टमाटा खाई आया हो मच्छी खाई आया हो व फी बुयूत व मा तदखिरून फी बुयूतिकुम जेको घरन में रखी आया हो ओहो भी मां तो बुधाया त ही घरन में रखी आया हो हाने जवाब दे ये मिड़ई पावर कहजा चो हजरत ईसा जा ये सभई पावर कहजा गालाइंदो न त मां भी कोन गालाइंदो ए सभई पावर कहजा हजरत ईसा अलैहिस्सलाम जा हाने अच त हजरत ईसा दे वठी हलाए जेको रब जे दरबार में दुआ तो घुरे ओ मुझा करीम रब जी मुझा सोना ईसा मुझा मौला अमड़ जे पेट में बिना पी जे पैदा कयई पांजे मर्जी सा मुझा मौला यमण सा नबूवत जो ऐलान करायई पांजे मर्जी सा मुझा मौला किताब दिनुई पांजे मर्जी सा मुझा मौला पखन के जेरो करण जी ताकत दिनई पांजे मर्जी सा मोलन के जिंदा करण जी ताकत दिनई मौला पांजे मर्जी सा गैब जो खबरूं बुधाइण जी ताकत दिनई मौला पांजे मर्जी सा मुझा मौला सब कुछ पांजे मर्जी सा कये लेकिन अज तुम हजरत ईसा तो चवे मौला अज ईसा जी दुआ कबूल कर रब चवे तो कहड़ी चवे तो मौला जेको तुझो आखिरी नबी आ जंजे ला कायनात सजी बनाई ऐं सजाई थई मुझा मौला उन सुने मुहम्मद घोट जो मां ईसा के उम्मती बना
अखियूं खोल मुसलमान, अखियूं खोल त मुझे रब तोखे उम्मती बनायो। खुदा जो कसम तू बब्बर शेर हई जिन दुनिया जे अंदर जानवरन में शेर जेको आ जंगल जो सरदार हुंदो आ। ये तो मुंह असा गुनाहगार जरूर आहियूं, लेकिन मदीने वारे मीर जा उम्मती तमाम उम्मतन जो रब सरदार बनायो। पर कहजे करे बनायो आ? जवाब दे, कहजे करे अल्लाह कुर्ब कयो आ? उहे जेके इंसान जन के रब भोलो कयो, बांदर कयो, उहे बि अल्लाह जे नबियन जो उम्मत हुयूं। थोड़ी बेफरमानी कयो के भोला थी विया, बांदर थी विया। पंहिंजे अंदर में झाती तपा, कदे आईने में मुंह त ॾिस, पंहिंजे पाण दे निहार, वो कहिड़ो जुर्म आ जेको तो ऐं मूं न कयो आ। लेकिन मुझे अल्लाह शक्लियूं कोन बदलायूं आहिनि, अॼु बि रब नवाब करे दुनिया में घुमाए रहियो। पुछो न चवा जे तू न पहुंची हाँ त दर दर ठुकराइन हाँ, तू जे न पहुंची हाँ त दर दर ठुकराइन हाँ। भोला ऐं बांदर समझी माण्हू मछराइन हाँ। ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा। हथ खणी दिल खोले चो, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। कहिड़ो असां जो हालो हुजे हाँ, हालो हुजे हाँ। कोई सहारो कौन सुझे हाँ, कौन सुझे हाँ। है रस्तन ते प्यारु लाइन हाँ, रस्तन ते प्यारु लाइन हाँ। रस्सा विझी प्या घुमा इन हाँ, पर कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। है जे तू जे न पहुंची हाँ त दर दर ठुकराइन हाँ। भोला ऐं बांदर समझी माण्हू मछराइन हाँ। ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। अंदाजो लगा जह नबी के अल्लाह एतरी इज्जत अता फरमाए, एतरा पावर अता फरमाया, बिना पी जे पैदा फरमाए, बचपन में गाल्हाइण जी ताकत अता फरमाए। वो भी चवे थो मौला सब कुछ ॾिनई अल्हम्दुलिल्लाह, पर मुझा मौला अञा हिकड़ी नेमत दे कहिड़ी खपई। मौला मुखे मदीने वारे घोट जो उम्मती बना जा। अंदर में जाती पा, पंहिंजे अंदर में जाती पाए पाण खां पुछ, तू तो मुफ्त में हुजूर जो उम्मती लगो पयो। हाँ मां पहिरीं अर्ज कयो त अमड़ जे वजूद मां बाहर आए, दाई पानी जो टोयो खन मथौ नातो, पाड़े जो मौलाना आयो, कन्न में अजान चई करे तोखे जे जवान जा पुत्र मुबारक अथई, महबूब मुस्तफा जो उम्मती बणजी आशिकन जे घर में पैदा थी वयो। एतरा कुर्ब मुझे करीम रब कया हन। अञा अञा बुध कुरान, अञा बुध कुरान तो तोखे मां बुधाया, पर हे गाल रहजी न वने। छो त मुझा दोस्त हे जेको प्रोग्राम कया है उस्ताद मोहम्मद बुढ़ल तीवणो मंजूर अली तीवण जन जे 12 जे मुनासिबत सा हे प्रोग्राम कराइण वारा हन। काजिम अली, आतिफ अली तीवणो पंहिंजे दादा ऐं पंहिंजे बाबा जे बख्शिश जे ला हुननि हीअ इश्क जी महफ़िल सजाई आ, ज़िक्र जी महफ़िल सजाई आ, दुरूद जी महफिल सजाई आ, जंहिंमें मदीने वारे घोट जे आशिकन जी वॾी जमायत आई आ। इंशाअल्लाह ताला मैं आतिफ ऐं काज़िम जे अबे ऐं ॾाॾे जो त बेड़ो पार थींदो, पर इंशाअल्लाह जेके आया हूं उन्हनि हड़िनी जो भी रब बेड़ो पार फरमाईंदो। मुझे मुस्तफा करीम जे सजी उम्मत के रब रंग लाईंदो। रुगी दिल खोले पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह।
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। आयो केतरा ही दफ़ा पर तहां जे हिन लाउड वारे अज दिल ठारी आ मुंहिंजो। गाल कबी संगत में सिधी अज माशाल्लाह लाउड के पराणे नेकी न कया सन नजर न लगी वने। अजीजा ने मन मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतियो हुजूर जे सदके जे का मेहरबानी थिया। जरा गौर करे बुधो इन करे तो बुधाया जो अज रंगीन दुनिया थींदी थी वने। दुनिया अजीब अजीब रंग बदलाइण शुरू कया हन, लेकिन मां कुरान करीम घणो पढ़ी करे साबित तो कया खुदा करे मन उन जे दिल में एहसास पैदा थे त मां मदीने वारे जहड़ो नाया पर मदीने वारे जे गुलामन जो भी गुलाम आया। चो त मुझे सुने लतीफ जो अकीदो बुधो। लतीफ पढ़ा जे भाई जोगी थिया, जे भाई जोगी थिया त तमाओ छद तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम। तना गा तुझो ना लिख जे लाहू तिन में। पर जे भाई जोगी थिया, जे भाई जोगी थिया त संग सबे ई छड़ी ओडो थी अलफ जे मन मी मसी गॾे हिता लाहूती लॾे त गुर खे गॾजी का पड़ी। हाँ मुझा यार जे चाही तो अल्लाह जो इश्क मिले, जे चाही तो मदीने वारे मीर जो प्यार मिले तो मुझा दोस्त कुछ हासिल करण जे ला कुछ कुर्बान करणो पवंदो आ। खुदा ऐं मुस्तफा जो प्यार हासिल करण जे ला तोखे कुछ कुर्बान करणो पवंदो। छा कुर्बान करणो पवंदो? जो अखियुनि जी थोड़ी निंड फिटाइणी पवंदी, इन नेणन खे ओजागो ॾियणो पवंदो, इन थधड़ी थध में सवड़ जो पासो छॾणो पवंदो, तेज गर्मीअ जे अंदर एसी जो पासो छॾणो पवंदो। दुनिया सुम्ही निंड्रू करे तू थधड़े पाणीअ सां वुज़ू करे मुसल्ले ते बी करे काबतुल्लाह दे मुहड़ करे दिल मदीने दे करे तहज्जुद जी नमाज पढ़ दो वञ ॾिस त मुंहिंजो यार कुर्ब करे थो या नथो करे। बाकी चवी तो सुमी निंड्रू भी कया, खोंघरा भी हणा, हलवा भी खावा, हीअं थी सुमी पवा। अल्लाह करम कंदो, पर यार मिलण जे ला मुंहिंजा दोस्त ये आसान कोने, थोड़ी मेहनत करनी पवंदी। हा मुंहिंजा दोस्त अजीज तोखे असां के कदर इन करे कोने जो अल्लाह जे ज़ात बाबरबाद बरकात सब कुछ मुफ्त में ॾिनो आ। जेके आधीअ जो उथंदा हन, जेके आधीअ जो उथंदा हन, मुसल्ले ते बीहंदा हन, दुनिया में कंहिंजी तारीफ़ अम्मा कंदी आ, मुंहिंजो पुट केॾो न ठाहूको आ, कंहिंजी तारीफ़ पीउ कंदो आ, मुंहिंजो पुट केॾो न दलेर आ, कंहिंजी तारीफ़ उस्ताद कंदो आ, मुंहिंजो शागिर्द केॾो न ज़हीन आ, कंहिंजी शागिर्द कंहिं तारीफ़ वॾेरो कंदो आ, लेकिन खुश नसीब उहो आ जंहिंजी तारीफ़ मुंहिंजो रब पंहिंजे क़ुरान करीम में पाण करण फरमाईंदो आ। पढ़ा कुरान, अल्लाह जो कुरान पढ़ा। ऐ मुसलमानो मुझे बेनियाज़ रब फरमायो क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम
खाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुरिदून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून। हाय हाय सुभान अल्लाह। याद रखो इन ज़मीन जो भितर भितर अज दुआऊं घुरंदो होंदो। इन ज़मीन जो अज भितर भितर भी उस्ताद बुढ़ल तीवणे ऐं मंजूर अली तीवणे ला दुआऊं घुरंदो होंदो। छो त जॾहिं ज़मीन जे मथां, ये ज़मीन साह वारी आहे, बेसाही नाहे, इन ज़मीन जे मथां रुगी अल्लाह जो ज़ाकिर बानो ज़िक्र कंदे गुज़रंदो आहे त मुंहिंजे महबूब फरमायो त ज़मीन जो हो खितो दुआ घुरंदो आहे जिथे ज़ाकिर बाने जो कदम पवंदो आहे। मौला इन बाने खे थोड़ी मोहलत ॾे त मुंहिंजे मथां अञा बीहे। छो इन जो कदम मुझे मथा पियो आ, इन जी दिल तो रब जो जिक्र करे रही आ। इन जे जिक्र जे करे मौला जेका तुझी रहमत वसी रही आ, ज़मीन चंदी आ मौला मां बि उन मां वंड वठी रही। जै जगह ते अल्लाह जे पाक कुरान करीम जी महफिल सजाई वेंदी आ, रब जे जिक्र जी महफिल सजाई वेंदी आ, मुस्तफा करीम जे दुरूद जी महफिल सजाई वेंदी आ। उन महफिल में जहिड़ो तहिड़ो न ईंदो, उहो ईंदो आ जेके सरकार पाण घुराईंदो। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कामयाब केरा अल्लाह जो कुरान करीम पढ़म। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो क़द अफ़लहल मुमिनून, बेशक कामयाब थिया उहे ईमान वारा अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। मुझे हिकड़े सवाल जो नौजवान, अक्सर नौजवान वेठा आहिनि, हिकड़े सवाल जो जवाब ॾींदो। ॻाल्हि सची उहा जेका रब क़ुरान में चवे या जेका तूं असां चऊं उहा सची? जवाब ॾियो, सभई जवाब ॾियो। ॿेली ॻाल्हायो, ख़ुदा खे मञो, ॻाल्हायो। जेका रब कुरान करीम में चवे उहा ॻाल्हि सची आ मुंहिंजा मिठा। छो त अल्लाह जो क़ुरान ला रईब फी, उन में शक जी गुंजाइश कान्हे का। मुंहिंजा दोस्त तूं असां चवंदा हूं फलाणो सी माशाअल्लाह वॾी कामयाबी माणी थी, छा कयो अथई? जे एॾा हराम जा पैसा गॾु कया अथई जो ॾिस त सही हिक खां हिकु लॻो पियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बंगलो ॾिसी कामयाबीअ जी दवा, गाॾी ॾिसी कामयाबीअ जी दवा, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़मीनूं ॾिसी कामयाबीअ जी दवा। इहे कामयाबीअ जूं दवाऊं न आहिनि। छो त कामयाब दौलत उहा जेका ॾुखे टाइम ते कम अचे। जॾहिं दुनिया छॾींदे कब्र में वींदे न इहा बंदियूं कमींदियूं, न बंगला कमींदा, न माड़ियूं कमींदियूं, न ज़मीनूं कमींदियूं, छा कमींदो? मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो कामयाब उहे माण्हू अल्लज़ीन हुम फी सलातिहिम खाशिऊन। अल्लाह जे दरबार में नमाज़ूं भी पढ़ंदा आहिनि, ज़ारो कतार रुअंदा भी आहिनि, ॾकंदा भी आहिनि, डिॼंदा भी आहिनि, दुआऊं घुरंदा आहिनि। मुंहिंजा मौला जहिड़ा आहियूं तहिड़ा गुनाहनि जा अंबार खणी मुंहिंजा मौला तुंहिंजे दरबार में आया हो। पंहिंजे महबूब जे सदके मौला असां जूं नमाज़ूं क़बूल फरमाइजा। मुझो रब तो चवे उहे कामयाब हन। अल्लाह फरमाए तो उहे कामयाब हन, उहे कामयाब हन। रुगी मुझे रब जे कुरान जो तर्जुमो कंदे सुणे भिटाई घोट दे वठी हले तो दिलबर लतीफ भी चयो सारी रात सुबहान। अज जेको न खुली तो पियो ॻाल्हायां इहो हिन हमराह के दाद ॾिजो थी विणो, न त अॼु थकल हुयुसि ॾाढो। मां चयो अध कलाक बि वॾो आहे।
सारी रात सुबहान अदा जागी जन याद कयो तन जे अब्दुल लतीफ चे मिट्टी भी लधो मान कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे जेके रातिन जूं रातियूं जागदा हन अल्लाह जो सुहिणो ज़िक्र कंदा हन महबूब मुस्तफ़ा ते दुरूद जूं ॿोलियूं ॿोलींदा हन उहे जॾहिं दुनिया छॾे वेंदा हन वेंदा त ज़मीन जे अंदर हन वेंदा त मिट्टीअ जे अंदर हन पर जेका उन्हनि जे जिस्म खे मिट्टी लॻंदी आहे मुझो अल्लाह उन मिट्टीअ खे भी इज्जत वारो बनाए छॾींदो आहे। हाँ मुझा अजीज दोस्त, हाँ मुझा मिठड़ा भा अल्लाह जे जिक्र जी लोलियूं दे इश्क जूं बोलियूं दे इंशाअल्लाह ताला मरन तुझा दुश्मन तू कब्र में हुंदे तरह में तुझे मथा कुरान जूं लोलियूं जारी हाँ मुजादा मां अल्लाह जो कुरान करीम पढ़ंदे अॻिते तोखे वधाईंदो पियो हलां ॻाल्हि उन जगह ते आंदम अञा मौज़ू खुलियो ई नाहे कलाक ज़ोरीअ गुज़रंदो पियो वञे मां मौज़ूअ खे पंहिंजे खे खोलण थो चाहियां मां पहिरों जुमिलो वरी दोहराइण चाहियां जेको तोखे चयुमि कहिड़ो जुमिलो चयुमि दीन मुफ्त में मिलियो आहे मुस्तफ़ा मुफ्त में मिलियो आहे इन करे क़दुरु नाहे इन करे कदर नाहे पर जेकर सच्चा लफ्ज चइजनि त जहिड़ा आहियूं तहिड़ा सरकार जे मीलाद जो ॿुधी डोड़ी अचूं था गुनाहगार आहियूं पर अंदर में मोहब्बत जो ज़रो आहे छो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो क़यामत जो ॾींहुं थींदो तमाम अंबिया जो उम्मतूं हजरत आदम ॾे वेंदियूं जवाब मिलंदो इज़हबू इला गैरी हजरत इब्राहिम ॾे वेंदियूं जवाब मिलंदो इज़हबू इला गैरी हजरत मूसा ॾे वेंदियूं जवाब मिलंदो इज़हबू इला गैरी कंहिं ॿिए ॾे वञो असांजी जाइ नाहे हजरत ईसा वटि ईंदियूं उहो चवंदो त सही त इज़हबू वञो ज़रूर पर इला गैरी कंहिं ॿिए ॾे कोन चवंदो चवंदो इज़हबू इला मुहम्मद बिन अब्दुल्लाह चवंदो वञो ज़रूर पर कंहिं ॿिए ॾे न वञो अचो त मिड़ई गॾिजी सुणे